400+ लाईव्ह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चॅनल, शिक्षण केजी ते पीजी, आरोग्य, क्रीडा, भक्ती, मनोरंजन, 1,00,000 तासांचा कंटेंट प्रत्येक भाषेत, ज्याची किंमत सुमारे 1,800 रुपये प्रति महिना. आता फक्त 49 रुपये प्रति महिना, म्हणजेच फक्त 2 रुपये प्रतिदिन. आत्ताच डाउनलोड करा सबोट ॲप. प्रोमो कोड 222 वापरा. सिंधु धारा प्रायोजक महाराष्ट्र राज्य सिंधी साहित्य अकेडमी. जय झूलेलाल तव्हां सभिनि खे. मां काजल मूलचंदानी तव्हां सभिनि सुहिणनि सिंधियुनि जो स्वागत करे रही आहियां. महाराष्ट्र राज्य सिंधी साहित्य अकेडमी ऐं दूरदर्शन सह्याद्री पारां प्रस्तुत सिंधु धारा में. सिंधु धारा असांजो रंगारंगी कार्यक्रम आहे. अचो त शुरूआत कयूं था पंहिंजे हिन नए रंगारंगी सफ़र जो. 16 जुलाई 2026 जी हाँ, अॼोके ॾींहं ते पूज्य चालीह मंदिर उल्हासनगर पहिरें में चालीह महाउत्सव जा महाविर्त जो शुरूआत थी वई आहे. सभई सिंधी प्रेम सां श्रद्धा सां तपस्या सां ये 40 ॾींहं विर्त रखंदा आहिनि ऐं झूलण खे भाॼाईंदा आहिनि. परंपरा मुताबिक़ श्रद्धालु 40 ॾींहंनि ताईं बसर, थूम, मांसाहार, मदिरा खां परहेज़ कंदा आहिनि. रोज़ भगवान झूलेलाल जी पूजा, भजन, आरती ऐं बहिराणा साहिब जी वंदना में सहभागी थींदा आहिनि. मंदिरनि में विशेष धार्मिक कार्यक्रम, सत्संग, कीर्तन ऐं सामूहिक प्रार्थनाओं जो आयोजन कयो वेंदो आहे. मान्यता आहे त प्राचीन समय में सिंध जे हिंदुनि अन्याय ऐं धार्मिक अत्याचार खां मुक्ति ख़ातिर सिंधु नदीअ जे किनारे 40 ॾींहं ताईं कठोर तपस्या ऐं प्रार्थना कई. उन्हनि जी अटूट श्रद्धा जो फल भगवान झूलेलाल जे अवतार रूप में मिलियो, जंहिंजे प्रेम, समानता, भाईचारा ऐं धार्मिक सह अस्तित्व जो संदेश ॾिनो. तंहिं यादि में ई 40 साहिब जो विर्त मनायो वेंदो आहे. लक्ष्मी खिलाणी जी खे मिलियो आहे राष्ट्रीय सम्मान. जी हाँ, हुननि खे साहित्य अकेडमी पारां फेलोशिप सां सम्मानित कयो वियो आहे. सिंधी साहित्य जे महान सर्जक लक्ष्मी खिलाणीअ खे साहित्य अकेडमी जी सर्वोच्च उपाधि साहित्य अकेडमी फेलोशिप मिलण सां न सिर्फ़ हिकु लेखक जो सम्मान थियो आहे, पर पूरी सिंधी भाषा, साहित्य ऐं संस्कृति खे हिकु गौरवशाली पहचान हासिल थी आहे. 60 सालनि खां निरंतर लिखंदड़ लक्ष्मी खिलाणी पंहिंजे कलम सां सिंधी साहित्य खे हिकु नयो आयाम ॾिनो आहे. उपन्यास, कहाणियूं, नाटक, एकांकियूं, आलोचना, निबंध, संस्मरण ऐं बाल साहित्य जी लॻभॻि हर विधा में हुननि जो योगदान विलक्षण रहियो आहे. हुननि जी रचनाउनि में इंसानी जज़्बात, सामाजिक सच, विस्थापन जी पीड़ा, उम्मीद, प्रेम ऐं जीवन जी गहराई सहज रूप सां उभरी आई आहे. त इहो हुयो समाचार जो सफ़र. त अचो पंहिंजे हिन एपिसोड खे अॻियां वधायूं था ऐं ॾिसूं था इंटरव्यू जेके वठंदा किशन रामनानी, किशोर लालवानी जी जो. जय झूलेलाल. महाराष्ट्र राज्य सिंधी साहित्य अकेडमी ऐं डीडी सह्याद्री जे सहकारनि सां थींदड़ प्रोग्राम सिंधु धारा में तव्हां सभिनी जो दिलि जी गहराइयुनि सां मां किशन रामनानी स्वागत करे रहियो आहियां. अॼु जा असांजा जेके एक्सपर्ट आहिनि उहे आहिनि श्री किशोर दीपचंद लालवानी जी, जेके जरी बटका नागपुर जा रहवासी आहिनि, जंहिं BSc, MA ऐं LLB पिणु कई आहे ऐं हाणे PhD जी बि तयारी करे रहिया आहिनि. ही ॾाढा सुठा हिकु लेखक त आहिनि ई, पर उनखां बि वधीक हिकु सुठा कलाकार बि आहिनि, जंहिं 50 खां बि वधीक
हिंदी सिंधी मराठी नाटकनि में कमु कयो आहे। हिननि जा 25 बुक्स बि शाया थी चुका आहिनि ऐं ही मराठी खां सिंधी तर्जुमो बि कंदा आहिनि, जंहिंमें कुझु नाटक त घणा ई मतिलबु सिल्वर जुबली बि थी चुकी आहे, जंहिंमें नाला आहिनि दीवान गोवर्धनदास गोपलानी, शाम जी मम्मी ऐं ॿिया केतिरा बि नाटक आहिनि जंहिं मराठी जो तर्जुमो हिननि कयो आहे। हिन खां सवाइ इन्हनि सिंधी फीचर फिल्म बि लिखियूं आहिनि। ही न सिर्फ़ु लेखक आहिनि पर स्क्रिप्ट राइटर, स्क्रीन प्ले राइटर ऐं डायलॉग बि लिखंदा आहिनि। जीअं कुझु जेके फिल्मुनि जा नाला आहिनि उहे आहिनि वाइसरई गुम, टपड़ स्टेशन ते ऐं तुंहिंजे प्यार में, ऐं घणेई केतिरी सिंधी फिल्मूं। दोस्तो, हिननि खे घणनि ई इनामनि सां बि नवाज़ियो वियो आहे। ख़ासि करे सिंधी राज्य नाट्य महोत्सव में हिननि हिंदी हिकु ड्रामो कयो हो, गुस्ताखी माफ़। हुन में बहितरीन कलाकार जो हिननि खे इनाम मिलियो हो। इन खां सवाइ महाराष्ट्र राज्य सिंधी साहित्य अकेडमी पारां हिननि जे किताब ते, हिननि खे किताब जो नालो आहे होजमालो, जेको हिननि जी सिंध यात्रा ते आधारित आहे। हुननि ते बि हिननि खे इनाम मिलिया आहिनि। त दोस्तो, अहिड़ी बहीगुणी शख़्सियत असां सां गॾु असांजे स्टूडियो में आहे। अचो त अॼु हिननि सां कुझु ॻाल्हियूं कयूं। त किशोर जी, अॼु तव्हांजो हिन स्टूडियो में स्वागत आहे। ऐं सभिनी खां पहिरीं मां ॼाणणु चाहींदुसि कि दर्शकनि खे इहो ॿुधायो त सिंधी संस्कृति जी अलॻि सुञाणप कीअं आहे? ॾिसो किशन जी, कंहिं बि जातीअ जी संस्कृति, सभ्यता, भाषा चओ त इहा इन में सभु ॻाल्हियूं अची वेंदियूं आहिनि। असांजो खाधो पीतो कीअं आहे, असांजी उथणी वेहणी कीअं आहे, असां ॿियनि सां कीअं था ॻाल्हायूं, असां ॿियनि जातियुनि वारनि सां कीअं था ॻाल्हायूं, असांजी भाषा, असांजो साहित्य, असांजा लोकगीत जंहिंमें लाॾा, पंजकिड़ा, पलव सभु अची था वञनि, असांजा लोक नृत्य, छेॼ, भॻत, इहे सभु असांजी परंपराउनि जो हिसो आहे, असांजी संस्कृतीअ जो हिसो आहे। त किशोर जी, इहे संस्कृति जो हिसो जेको आहे इहो विरांङे खां पोइ, मतिलबु पार्टीशन खां पोइ असां सिंधियुनि कीअं बचाए रखियो आहे? ॾिसो, असांजी संस्कृति ऐं परंपराऊं चइजनि त इहे त सिंधु घाटीअ जी सभ्यता खां शुरू थियूं आहिनि। सिंधु घाटीअ जी सभ्यता खां इहा परंपरा मुसलसल हलंदी पई अचे, पर ओचितो विरहाङो थियो, असां विभाजन जी विभीषिका जो दर्द सठोसीं ऐं हिते अची असां जेको जद्दोजहद में पंहिंजे पैसनि कमाइण जी, पाण खे थाईको करण जी जद्दोजहद में लॻी वियासीं, त उन सां हिकिड़ो वॾो खाल पैदा थी वियो। उन वक़्तु बि असांजा के वॾा बानीकार, साहित्यकार हुआ जेके अॻिते आया ऐं सिंधी ॿोलीअ खे बचाइण जे लाइ कोशिशूं कयूं। ऐं हाणे असां उन जॻह ते पहुता आहियूं जो असां सिंधी संस्कृतीअ जे खेत्र में काफ़ी कुझु सुठो कमु करे सघूं था। उन वक़्तु माण्हुनि सिंधी ॿोलीअ खे विधान में शामिलु करण लाइ कोशिशूं कयूं। 20 साल लॻी विया सिंधी ॿोलीअ खे विधान में शामिलु थियण में, पर हाणे पोजीशन सुठी आहे। 7 राज्यनि में असांजूं अकेडमियूं आहिनि, नेशनल लेवल ते NCPSL कमु करे थी ऐं घणेई मकानी संस्थाऊं आहिनि जेके सिंधियत जे ॾस में कमु करे रहियूं आहिनि। किशोर जी, तव्हां इहो ॾाढो सुठो असांखे ॿुधायो कि 7 राज्यनि में असांजी अकेडमी बि आहे। ऐं मां दर्शकनि खे ॿुधाए छॾियां कि राजस्थान अकेडमी जे पारां किशोर जी खे हमेशह घुराईंदा आहिनि ऐं कई चटाभेटियूं थींदियूं आहिनि, उन में बि हिननि जो हिसो हूंदो आहे। ऐं हाणे किशोर जी, असांखे इहो ॿुधायो त भॻवान श्री झूलेलाल जो असां सिंधियुनि जे जीवन में छा महत्व आहे? इष्टदेव झूलेलाल वरुण देवता जो अवतार आहे ऐं जंहिं वक़्तु असांजा सिंधी कष्ट में हुआ, राजा मिर्गशाह उन्हनि ते अत्याचार पिया कयो, उन्हनि जो धर्म मटाइण जी कोशिशूं पिया कयूं, उन्हनि ते टैक्स पिया लॻाइनि, उन्हनि जूं चोटियूं पिया कटे छॾनि, उन वक़्तु 40 ॾींहं सिंधी माण्हू सिंधु नदीअ जे किनारे ते वञी वरुण देव खे ॿाॾायूं, त वरुण देव उन्हनि खे पोइ दर्शन ॾिनो ऐं इहो चयईं त भई थोरे ई वक़्त में मां देवकी ऐं रतन राय जे घर नसरपुर में जनमु वठंदुसि। ऐं सच में ईअं थियो। मनुष्य रूप में अवतार वठी वरुण देव इष्टदेव झूलेलाल जे रूप में असां वटि आयो, जंहिं मिर्गशाह खे सबक़ु सेखारियो, हुनखे सम्झाइण जी कोशिशि कई, हुन न सम्झो त हुन बाक़ाइदे हुन जे महल में बाहि लॻाए छॾी, उन जे महल में पाणी आणे छॾियो ऐं अहिड़ी तरह हू उनजो अॻिते हली मुरीद थी वियो। पर लॾ पलाण खां पोइ माण्हू जेको हिते अची पंहिंजे पैसे जे चकर में पइजी विया ऐं जद्दोजहद में लॻिजी विया त पोइ विसरी विया। पर उनखे असांजे राम पंजवाणी, असांजो हिकिड़ो वॾो गायक हूंदो हो, कलाकार हूंदो, लेखक हूंदो, उन्हनि कंसेप्ट खे वरी नए सिरे सां आंदो
ऐं चेटीचंड जेको असांजे इष्ट देव जनम झूलेलाल जो जनम ॾींहुं हूंदो आहे उन ॾींहं खे सिंधियत ॾींहुं करे असां मल्हाइणु शुरू कयोसीं। मतिलबु त जेका सिंधियत जी मतिलबु जेका महत्व आहे जेको साईं झूलेलाल जो, हुन खां पोइ असांखे वधीक हुनजी ॼाण पई ऐं असां हुनखे पोइ अॻियां वठी हलियासीं। हा हा, त हाणे असांजी सिंधी समाज खे इहो करणु घुरिजे त जीअं चेटीचंड खे सिंधियत ॾींहुं करे मल्हायूं था, तीअं हर ॾिण खे असां सिंधियत जो ॾींहुं करे मल्हायूं, असांजी ईंदड़ पीढ़ीअ खे सम्झायूं, असांजा ॾिण वार जेके पुराणियूं परंपराऊं हुयूं भले नए रूप में उन्हनि खे मल्हायूं, पर मल्हायूं ज़रूरु ऐं उन मल्हाइण में पंहिंजी ईंदड़ पीढ़ीअ खे शामिलु ज़रूरु कयूं, तॾहिं ई असां घणेई कुझु करे सघंदासीं। किशोर जी, इहो त तव्हां ॾाढो सुठो ॿुधायो आहे, असां ईअं परंपराऊं क़ाइमु दाइमु रखूं, पर हाणे असांखे दर्शकनि खे बि इहो ॿुधायो त असां सिंधी जेके आहियूं उनजी सभ्यता जूं अहिड़ियूं कहिड़ियूं खूबियूं आहिनि जेके ॿियनि जेके सभ्यताऊं आहिनि उन्हनि खां अलॻि आहिनि। असांजी सिंधु घाटी जी सभ्यता जेका आहे अवाइली दर्जे जी सभ्यता हुई ऐं घणनि ई सभ्यताउनि खां महान हुई। ईअं खणी चइजे त दुनिया में महान सभ्यता सिंधु घाटी जी सभ्यता आहे। जंहिं वक़्तु ॿियनि सभ्यताउनि जा माण्हू उघाड़ा घुमंदा हुआ या वणनि जे पतियुनि सां पाण खे ढकींदा हुआ, उन वक़्तु असांजे सिंधु घाटीअ जे सभ्यता जा माण्हू कपह जी खेती कंदा हुआ ऐं कपिड़ा पाईंदा। एतिरी उच कोटि जी सभ्यता हुई। सिंधु घाटीअ सभ्यता मां मिलियल बासणनि मां या उन जे शहर जा जेके स्ट्रक्चर हूंदा, कॉमन बाथ हूंदो शहर जे विच में, इन मां ख़बर थी पए त उहे गॾिजी करे उते कुझु न कुझु पूॼाऊं कंदा हूंदा ऐं सनानु पाणी कंदा हूंदा। त ॾाढी उच कोटि जी सभ्यता आहे ऐं उहा सभ्यता असां उन जा वारिस आहियूं, इन ॻाल्हि ते असांखे फ़ख़ुरु आहे। भरपूर मनोरंजनाचा पॉवर पॅक पंच म्हणजेच डीडी सह्याद्रीवरचा आमचा शो, याचं नाव आहे मूवीज म्युझिक आणि मस्ती, जिथे आम्ही तुम्हा सर्वांसाठी आणतो एक्सक्लुझिव्ह सेलिब्रिटी इंटरव्ह्यूज, मूवी रिव्ह्यूज, त्याचबरोबर इंटरेस्टिंग ट्रिव्हिया, सेलिब्रिटी बर्थडेज आणि म्युझिक क्षेत्रातील अपडेट्स। मूवीज म्युझिक आणि मस्ती प्रसारण दर शुक्रवारी रात्री 8 वाजता, पुन्हा प्रसारण दर मंगळवारी सायंकाळी 5:30 वाजता, फक्त डीडी सह्याद्री। गप्पा गोष्टी ज्ञान ध्यान करते तळक बुद्धी, सकाळी सकाळी होते तन मनाची समृद्धी, योगा व्यायाम खान पान आणि त्यासोबत गुड मॉर्निंग सह्याद्री, गुड मॉर्निंग। आता गुड मॉर्निंग सह्याद्री फक्त सोमवार आणि मंगळवारच नाही, तर सोमवार ते शुक्रवार दररोज सकाळी 8 वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर। ॾाढी सुठी ॻाल्हि तव्हां ॿुधाई त सिंधु घाटी जी जेका सभ्यता आहे, इंडस वैली सिविलाइज़ेशन, जेका शायदि 5000 सालनि खां बि वधीक पुराणी आहे ऐं उनजो स्ट्रक्चर या सिविलाइज़ेशन एतिरो त सुठो आहे जेको शायदि अॼु जे कंस्ट्रक्शन्स में बि असांखे न मिले, त असां उन जा वारिस आहियूं। ऐं असां हिंदू जेको नालो पियो उहो बि सिंधु नदीअ ते पियो। ईरानी जेके हूंदा हुआ न, सहकर खे ह चवंदा, त सिंधुअ मां हिंदू ठहियो। अहिड़ी तरह यूनानी जेके हूंदा हुआ उहे सिंधुअ खे इंडस चवंदा, त उन इंडस मां इंडिया नालो पियो आहे। यानी चवण जो मतिलबु असांजी सिविलाइज़ेशन रुगो सिंधियुनि जी सिविलाइज़ेशन न आहे, सॼी दुनिया जी अवाइली सिविलाइज़ेशन आहे। किशोर जी, थोरे वक़्त अॻु में तव्हां ॿुधायो कि असां परंपराऊं जेके आहिनि उन्हनि खे क़ाइमु रखूं त असां पंहिंजी सभ्यता खे क़ाइमु रखे सघूं था। त हाणे दर्शकनि खे इहो ॿुधायो त जेका यंग जनरेशन आहे, नई पीढ़ी आहे, उनखे सिंधी भाषा ऐं सभ्यता सां जोड़े कीअं रखूं? असांजी जेका यंग जनरेशन आहे न, उहा वेल एजुकेटेड आहे। तव्हां ॾिसो वॾनि वॾनि उहिदनि ते असांजा सिंधी माण्हू आहिनि। असांजी यंग जनरेशन आहे इंजीनियरिंग में, मेडिकल में, हालांकि UPSC वग़ैरह में ॾाढा घटि अचनि था, पर उन जा बि प्रयास हाणे चालू आहिनि। नेशनल लेवल ते घणेई संस्थाऊं आहिनि जेके ॿारनि खे UPSC में एजुकेशन ॾियनि थियूं। चवण जो मतिलबु हर फील्ड में सिंधी अग्र आहिनि ऐं नई जेका जनरेशन आहे उहा टेक्नो सेवी आहे, पर उन्हनि खे सिंधी संस्कृति जी ॼाण न आहे। त असांजे सरकारी इदारनि खे, असांजी संस्थाउनि खे, असांजे सिंधियत जे शहदारनि खे इहा कोशिशि करणु घुरिजे त नई पीढ़ीअ जी टेक्नोलॉजी ऐं असांजी सिंधियत मिलाए करे हिकु अहिड़ो रिज़ल्ट कढनि
जेको सोशल मीडिया ते वधि में वधि प्रचार थिए, छो त हींअर असां वटि पंहिंजो को राज्य त आहे कोन, पर सोशल मीडिया जे ज़रिए असां वर्चुअली कनेक्ट थी सघूं था हिक ॿिए सां। त जेकॾहिं वर्चुअली कनेक्ट थी करे ऐं असां पंहिंजी परंपराउनि जा, असांजे ॾिणनि वारनि जा, असांजी वीडियो फिल्मूं, असांजूं सिंधी फिल्मूं जेकॾहिं टेक्नोलॉजीअ सां गॾिजी करे ऐं सोशल मीडिया ते अचनि, फेसबुक ते अचे, यूट्यूब ते अचे, इंस्टाग्राम ते अचे, त मूंखे लॻे थो इहो सिंधियत जो वॾे में वॾो प्रचार थी सघंदो आहे। किशोर जी, इहा ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। मां दर्शकनि खे बि इहा अपील कंदुसि कि जीअं महाराष्ट्र राज्य सिंधी साहित्य अकेडमी ऐं DD सह्याद्री ही सिंधू धारा प्रोग्राम हलाइनि था, त ही बि हिकु तरीक़ो आहे असांजे सिंधियत जो प्रचार करण लाइ। त तव्हां सभई हिन खे वधि में वधि ॾिसो ऐं शेयर कयो, त असां घणनि माण्हुनि ताईं ऐं असांजी सभ्यता घणनि माण्हुनि ताईं पहुचंदी। किशोर जी, हाणे अॻिलो जेको मुंहिंजो सुवालु आहे उहो इहो आहे कि छा तव्हांखे लॻे थो त मॉडर्न लाइफ स्टाइल, जेका आधुनिक जीवन शैली आहे, उहा जॾहिं असां अपनायूं था त असांजा जेके परंपराऊं आहिनि उहे छुटंदियूं वञनि थियूं। त अगरि तव्हांखे ईअं लॻे थो त उनखे कीअं बचाइणु खपे? हाँ, इहो सही आहे त जेको मॉडर्न लाइफ आहे, असांजी वेस्टर्नाइज़ कल्चर, उन जे चक्कर में असांजो जेको भारतीय संस्कृति आहे, रुगो सिंधी संस्कृति न चवंदुसि मां, इंडस वैली सिविलाइज़ेशन जी संस्कृति आहे, उहा असांजी सॼे भारत जी संस्कृति आहे। त असांजी भारतीय संस्कृति उन में पुठिते पइजंदी वञे थी, पर जेकॾहिं असां सही रस्ते ते हली ऐं कोशिशूं कयूं ऐं असांजी परंपराउनि खे नई पीढ़ीअ ताईं पहुचाइण जी कोशिशि कयूं, त मूंखे लॻे थो इहो कोई एॾो ॾुखियो कमु कोन्हे जो असां न करे सघंदासीं। त हाणे इहो बि मूंखे ॿुधायो कि जेके सिंधी परंपराऊं आहिनि, जंहिंमें कुझु ॾिण वार हूंदा आहिनि, जीअं चालीहो हूंदो आहे, चेटीचंड हूंदो आहे, असां हर घड़ीअ डिस्कस कयूं वेठा। इन खां सवाइ बि असांजा ख़ासि जेके ॾिण वार आहिनि उहे आहे टीजड़ी, थधिड़ी, गोगड़ो। त इहे असां जेके ॾिण वार आहिनि उहे असांखे छा संदेश ॾींदा आहिनि? ॾिण वार जेके आहिनि न, असांजी संस्कृतीअ जो सरमायो आहिनि। ॾिणनि वारनि सां असांजी पंहिंजी संस्कृतीअ खे असां नई पीढ़ीअ ताईं पहुचायूं था, ॿियनि जातियुनि वारनि खे बि ॾेखारियूं था त असांजा कहिड़ा कहिड़ा ॾिण वार आहिनि। ॾिण वारनि में असांजी थधिड़ी आहे, गोगड़ो आहे, नागपंचमी आहे। ईअं त ॾिसूं त हफ़्ते जे हर ॾींहुं असांजो कोई न कोई सिंधियुनि जो त्योहारु ईंदो आहे। सूमरु भोलेनाथ जो हूंदो आहे, मंगल हनुमान जी जो हूंदो आहे, छंछरु वरी अलॻि देवता जो हूंदो आहे, शनि महाराज जो हूंदो आहे। त हर ॾींहुं कोई न कोई ॾिणु आहे। अहिड़ी तरह साल में बि हर महीने में तव्हां ॾिसो चेटीचंड खां असांजो ॾिण शुरू थियनि था, त वेंदे वरी वापसि होली चेटीचंड ताईं। ऐं असां सिंधियुनि जी इहा ख़ासियत आहे त असां रुगो पंहिंजा ॾिण वार न, हर जातीअ जा ॾिण वार मल्हाईंदा आहियूं। असां लाल लोई मल्हायूं था, असां तिरमूरी मल्हायूं था, असां होली मल्हायूं था, असां ॾियारी मल्हायूं था। चवण जो मतिलबु सिंधी संस्कृति जेका आहे उहा धर्म खां मथे आहे। सिंध में बि तव्हां ॾिसो ॿुध, मुसलमान, हिंदू गॾिजी हिक ॿिए जो ॾिण वार मल्हाईंदा हुआ। हिते अची बि असां ॿियनि जातियुनि सां गॾु आहियूं त खीर खंड थिया आहियूं, असां उन्हनि जा बि ॾिण वार मल्हायूं था। त चवण जो मतिलबु सिंधी संस्कृति जेका आहे कंहिं बि धर्म खां मथे आहे। जी, त इहे जेके ॾिण वार बि हूंदा आहिनि, जेका मूंखे ॼाण आहे त इहे सभु साइंटिफिक रिलेटेड हूंदा आहिनि। जीअं अगरि सावण जे महीने में थधिड़ी अचे थी त लोला पचजनि था, त उनजो बि हिकु साइंटिफिक कारण आहे। ऐं इन ते बि असां हिकु वॾो सुठो एपिसोड तव्हांजे साम्हूं उहो ॾेखारींदासीं। पर हाणे असां अॻियां वधूं था। ऐं किशोर जी, तव्हां साहित्य सां रिलेटेड आहियो ऐं तव्हां सिंधी साहित्य लाइ घणो ई कुझु कमु करे रहिया आहियो। त मूंखे इहो ॿुधायो कि सिंधी साहित्य, कविता या ड्रामास, इहे असांजी सिंधी सभ्यता खे बचाइण में कीअं मदद करे सघंदियूं आहिनि? ॾिसो, साहित्य में ॿई साहित्य अची था सघनि। हिकु असांजो लोक साहित्य जेको लिखित रूप में कोन्हे, असांजी भगत चओ, असांजी छेज चओ, असांजो पल्लव चओ, इहे श्रुति नमूने यानी पीढ़ी दर पीढ़ी हलंदा आया। त लोक साहित्य खे बचाइण लाइ असांखे वधीक कोशिशूं करणियूं पवंदियूं। अहिड़ा अहिड़ा लोक साहित्य आहिनि जेका माण्हुनि खे ख़बर ई कोन्हे, असांखे उनजी खोज करणी पवंदी। लिखित साहित्य में अचूं त साहित्य समाज जो आईनो थींदो आहे। साहित्य हर शइ ॾेखारे सघंदो आहे, असांजे ज़िंदगीअ जी रोज़मर्रा जे जीवन खे ॾेखारे सघंदो आहे। त उहो असांजी साहित्य जे ज़रिए असां पंहिंजी संस्कृति, पंहिंजी सभ्यता, पंहिंजी ॿोलीअ जो उधार, ॿोलीअ जूं, असांजे जातीअ जूं उणायूं, असांजे जातीअ जूं सचायूं सभु कुझु ॾेखारे सघंदा आहियूं। त चवण जो मतिलबु साहित्य जेको आहे संस्कृतीअ जो वाहक आहे, इट इज़ अ कैटलिस्ट। त तव्हां ईअं था चवणु चाहियो कि जेके बि इहे आहिनि साहित्य, कविताऊं, उहे जेतिरो असां परफॉर्मिंग आर्ट ज़रिए असां पेश करे सघूं त उहे माण्हुनि ताईं पहुचंदियूं ऐं असां जेका सभ्यता आहे उनखे क़ाइमु रखे सघूं था। बिल्कुलु, इहा सही ॻाल्हि आहे। त हाणे जीअं स्कूलनि में सिंधी पढ़ाई नथी वञे, घरनि में सिंधी ॻाल्हाई नथी वञे, त हाणे हिकिड़ो ई ज़रियो बचियो आहे त असां पंहिंजे ॿारनि ताईं जेकॾहिं सिंधी लफ़्ज़ असांखे पहुचाइणा आहिनि, असां चाहियूं भई उन्हनि जे कननि ते सिंधी लफ़्ज़ पवनि, त आवाज़ी
कल्चर इन में सभिनी खां बहितरीनु माध्यम आहे। आवाज़ी कल्चर में असांजो ॻाल्हाइण जी ॿोली जेका आहे, जंहिंमें गीत, संगीत, नृत्य, नाटक, भॻत, सिंधी फिल्मूं, इहे सभु शयूं अची थियूं रहनि। त इन खे असांखे वधाइणु घुरिजे, जीअं असां पंहिंजी सिंधियत खे क़ाइमु रखी सघूं। किशोर जी, हाणे अचूं था सोशल मीडिया, जंहिंजी ॻाल्हि थोरी देरि पहिरीं तव्हां कई हुई। सोशल मीडिया ऐं डिजिटाइज़ेशन, इहे केतिरा प्रभावी आहिनि असांजे सभ्यता खे बचाइण में? सोशल मीडिया जो असांजे ज़िंदगी में वॾो रोल आहे। हर माण्हूअ जे हथ में मोबाइल आहे, त सोशल मीडिया जे ज़रिए असां पंहिंजी संस्कृतीअ जो, पंहिंजी ॿोलीअ जो सुठे में सुठो प्रचार करे सघंदा आहियूं, प्रोवाइडेड असां उन ॾस में कमु कयूं। सरकारी इदारनि खे, असांजे घण घुरनि खे कोशिशि करणु घुरिजे त सोशल मीडिया जो वधि में वधि उपयोग कयूं, ऐं ख़ासि करे युवा पीढ़ीअ खे इन ॾस में अचणु घुरिजे, पंहिंजे संस्कृतीअ जे क्षेत्र में कमु करणु घुरिजे, जीअं उहो सोशल मीडिया में उन संस्कृतीअ जो प्रचार करे सघनि। किशोर जी, AI जे बारे में कुझु चवणु चाहींदा? अगरि AI असां इस्तेमालु करे असां डिजिटाइज़ेशन में वञूं त कहिड़ो कमाल करे सघंदा आहियूं? AI जो त असांजे ज़िंदगी में ॾाढो वॾो उपयोग आहे, ऐं AI ज़रिए जीअं असांजे ख़ासि करे मां साहित्य जे क्षेत्र में ॻाल्हाईंदुसि, त साहित्य जे क्षेत्र में जेको अनुवाद आहे, उन में त AI जो ॾाढो वॾो उपयोग थींदो आहे। जेको असां कंहिं ज़माने में कापी पेन खणी पिया लिखंदा हुआसीं, हींअर मिंटनि में उहो ट्रांसलेशन थी वेंदो, त ट्रांसलेशन जे क्षेत्र में उनजो ॾाढो वॾो उपयोग आहे। ऐं AI जो त ज़िंदगीअ जे हर क्षेत्र में उपयोग आहे, त संस्कृतीअ जे आधार में बि असां AI ज़रिए घणेई कुझु करे सघंदा आहियूं। एता पिकाले बहर, शिवार झालं हरभर, एता मातीचा हा गंध, मनी आनंद लहर, आनंदाची लहर मनात फुलवणारी, मातेसमान असणारी ही काळी आई, या काळ्या आईच्या लेकरांसाठी माहितीपूर्ण कार्यक्रम आमची माती आमची माणसं. नवीन तंत्रज्ञान, नवीन संशोधन, शेतकऱ्यांना होईल नव्या जगाची ओळख, प्रगतीच्या दिशेने एक पाऊल आपल्या माणसाचं, आपल्या मातीतलं, आमची माती आमची माणसं. प्रसारण सोमवार ते शुक्रवार सायंकाळी 6:30 वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर. कायदेशीर माहिती देणारा कार्यक्रम कायद्याचा दर सोमवारी रात्री 9 वाजता फक्त आपल्या दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर. क्रीडा विश्वातील ताज्या घडामोडींवर आधारित कार्यक्रम क्रीडांगण. क्रीडांगण प्रसारण दर मंगळवारी रात्री 8:30 आणि पुन्हा प्रसारण दर बुधवारी दुपारी 1:30 फक्त सह्याद्री वाहिनीवर. तो दोस्तों, बिल्कुल सोशल मीडिया ऐं डिजिटाइज़ेशन या AI असांजे सिंधी सभ्यता खे वधाइण में घणो कमु करे रहियूं आहिनि। केतिरा ई कलाकार आहिनि जेके सिंधी वीडियोज़ था ठाहिनि। त तव्हांखे बसि एज़ अ दर्शक मां इहा ई अपील करणु चाहींदुसि कि अहिड़ा जेके बि प्रोग्राम आहिनि, तव्हां बि उनखे प्रचार करे सहभागी ठही सघंदा आहियो सिंधियत जो प्रचार करण लाइ। त वेंदे वेंदे बसि दर्शकनि लाइ मां चाहींदुसि कि किशोर जी जेके देश में वेठा आहिनि, विदेश में वेठा आहिनि, ख़ासि करे जेका युवा पीढ़ी आहे, उनखे तव्हां छा संदेश ॾियणु चाहींदा? युवा पीढ़ीअ खे मां इहो ई संदेश ॾियणु चाहींदुसि त अचो ऐं पंहिंजी सिंधियत सां जुड़ो। कंहिंजे आसरे न वियो त भई वॾा तव्हांखे चवंदा। जेके बि सिंधी प्रोग्राम थियनि था उन्हनि में पहुचो ऐं उन्हनि में पंहिंजे ख़्यालनि जी ॾेवट बि कयो। ईअं न त रुगो भई प्रोग्राम ॾिसी ऐं ताड़ी वॼाईसीं ऐं ख़तमु थी वियो, ईअं न। उन्हनि में शिरकत कयो। कोई नाटक थिए थो त उन में बहिरो वठो, कंहिं बि रूप में वठो, बैक स्टेज में वठो, स्टेज ते वठो, उन सां तव्हांखे पंहिंजी सिंधियत जी झलक ॾियणु। अहिड़ी तरह सिंधी फिल्मुनि में या सिंधी प्रोग्रामनि में जेतिरो थी सघे पाण थी करे अचो। बसि पंहिंजी संस्कृतीअ सां जुड़ो, जड़ुनि सां जुड़ो, एतिरो चई करे मां पंहिंजी ॻाल्हि ख़तमु।
त दोस्तों ही हुआ किशोर जी जंहिं पंहिंजा वीचार रखिया ॾाढे सुठे जेके विषय आहे सिंधी सभ्यता जे बारे में। असांजो बस हिकु ई अपील आहे कि जेके भी तव्हां सुठा वीडियोज़ ॾिसो था या ॿुधो था, काई भी नई ॻाल्हि तव्हांखे सम्झ में अचे थी त माण्हुनि ताईं पहुचायो। ऐं अवेयरनेस ऐं सुजागी त अची चुकी आहे, पर अञा भी जेके अगरि असांजा नई पीढ़ी असां सां जुड़ंदी त असां सिंधियत खे अलाए किथे जो किथे पहुचाए छॾींदासीं। त हिकु दफ़ो वरी असां शुक्राना था मञूं महाराष्ट्र राज्य सिंधी साहित्य अकेडमी ऐं डी सह्याद्री जा सिंधु धारा जे हिन माध्यम सां असां तव्हां ताईं कुझु नवां विषय तव्हांजे साम्हूं ऐं नवनि त न चइजे, जेके असांजा एक्सपर्ट्स आहिनि किशोर जी वांगुरु असां प्रेज़ेंट करे इहा ई कोशिशि आहे कि तव्हां ताईं सटीक ऐं बिल्कुलु सही जानकारी तव्हां वटि पहुचे। महाराष्ट्र राज्य सिंधी साहित्य अकेडमी ऐं डी सह्याद्री जे सहकारनि सां थींदड़ हिन सिंधु धारा एपिसोड में तव्हां आया, पंहिंजा वीचार रखिया, उन जे लाइ महिरबानी। जय झूलेलाल। जय झूलेलाल। त कीअं लॻो तव्हांखे सिंधु धारा जो अॼु जो इहो नओं सफ़र? मां आशा थी कयां तव्हांखे ॾाढो वणियो हूंदो। वरी तव्हां सां मिलंदमि हिकु नए एपिसोड में, पर तव्हांखे कोई मैसेज मोकिलिणो आहे या असांखे कुझु सजेशन ॾियणी आहे त तव्हां असांखे ईमेल करे सघो था। वरी मिलंदमि तव्हां सां हिकु नए एपिसोड में। तव्हांजी होस्ट ऐं दोस्त काजल मूलचंदानी खे ॾियो इजाज़त। जय हिंद, जय झूलेलाल। सिंधु धारा प्रायोजक महाराष्ट्र राज्य सिंधी साहित्य अकेडमी। सह्याद्री वाहिनी, प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी। भारतामध्ये पहिल्यांदाच एकाच ताटात संपूर्ण भारत,